अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या नबी अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या नूर अल्लाह। इको घट कर, अस्सलातु वस्सलाम अलैका या सय्यदुल मुरसलीन। बुलंद आवाज़ से अस्सलातु वस्सलाम अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका या शफीउल मुज़नबीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। तमाम तालिब मदरसा शहीद सैयद शफीक अहमद शाह बादशाह रहमतुल्लाह अलैह रेलवे कॉलोनी जानोपाड़ो कोटड़ी डिस्ट्रिक्ट जामशोरो जा अल्हम्दुलिल्लाह सुन अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ही अल्लाह जे हबीब जा किरोड़ी करम मालिक जा अणगणिया एहसान जो अज मदरसे के 5 साल पूरा थिया। चो सुभान अल्लाह। घणा साल है? अल्हम्दुलिल्लाह। 5 सालन में तकरीबन 25 खां 30 तालिब जेके नाज़रा पढ़ी विया ऐं 10 खां 12 न्याणियूं जेके नाज़रा पढ़ी वियूं। हिन वक्त ताईं अल्हम्दुलिल्लाह 15 खां 20 तालिब हिफ्ज़ जे शोबे में जारी सारी दर्स निज़ामी में तकरीबन 10 खां 15 इंशाअल्लाह ताला वो भी जारी सारी है। यो सब फेज वक्त जे गोस वक्त जे कलंदर गौस ज़मा आले नबी औलाद अली सुन्नत ऐं शरीयत जे पेकर अवाई असांजे अखियुनि जे ठार गरीबन बेवाहन मिस्कीनन अबोझन मिस्कीनन सां बेहद कंदड़ प्यार हसनैन करीमैन जो बच्चो मौलाए कायनात शेर खुदा जो जिगर गोश बच्चो अवाई असांजो रूहानी रहबर अवाई असांजो हादी काबा व किबला लजपाल सखी सरदार कंबर वारे शहंशाह जो आहे। जो सुभान अल्लाह। वरना ही जेको जमीन जो टुकड़ो आ बदस्तूर हिन इलाइके वारन के हिन मोहल्ले वारन के खबर होंदी त हिन टुकड़े ते छा हो छा न थींदो। इहो को मुंहिंजी कावश मुंहिंजी मेहनत या को मुंहिंजी वॾाई गुरूर तकब्बुर जी ॻाल्हि न आहे। अल्लाह तबारक व तआला मुनाचीज़ बेकार बदकार गुनहगार खां इहो कमु वरितो। इन में काफ़ी रंडकूं आयूं, काफ़ी परेशानियूं थियूं,
काफ़ी दीन जे दुश्मननि कोशिशूं कयूं त कंहिं न कंहिं तरीक़े सां मदरसो फिटाइजे, कंहिं न कंहिं तरीक़े सां उस्तादनि खे बिगाड़जे, तालिबनि खे बिगाड़जे। उन्हनि जेतिरी कोशिश कई करे चुका, जेतिरी उन्हनि मेहनत कई करे चुका, उन मां काफ़ी तालिब कढी छॾनि, उस्तादनि खे बिगड़े कढी छॾनि। पर कुर्बान वञा पंहिंजे पीर कामिल जी ज़ात तां, कुर्बान वञा पंहिंजे पीर कामिल जी बचड़नि जी कदमनि जे मिट्टी तां ऐं दरबार आलिया हुसैनाबाद जे सरज़मीन तां। खुदा जो कसम, जेतिरो शैतानी हरकतूं थियूं बदस्तूर ख़बर पइजंदी वेंदी हुई, पर अॼु ताईं कंहिंखे वातां वराए न चयो, न वरी चवंदासीं अल्हम्दुलिल्लाह सुन अल्हम्दुलिल्लाह, रहंदो मुर्शिद करीम करम कयो। 3 साल हिन मदरसे खे थिया, उन खां पोइ 4थे साल में अल्लाह तबारक व तआला करम कयो। महबूब मुर्शिद करीम वक्त जे गोस पंहिंजे नज़र इनायत कई जो अल्हम्दुलिल्लाह 3 सालनि खां पोइ वरी ॿियो मदरसो ख़ासि अली ॻोठ में खुली वियो। चओ सुभान अल्लाह। वो भी माशाअल्लाह सुठे तरीके सां बेहतरीन तरीके सां कम पियो करे। उस्ताद तमाम सोहनी मेहनत पियो करे, तमाम बेहतरीन मेहनत पियो करे। अल्लाह तबारक व तआला उनके मेहनत जो अजर दींदो। रब करीम उनके अञा वधीक तौफीक दींदो जो दीन जी खिदमत कंदो। त मुझे चवण जो मकसद इहो आहे, तालिबो रंडकूं केतिरियूं बचनि, मुनाफिक भली हद खां वधीक कोशिश करे, कुछ भी करे, पर तव्हांखे मजबूत थियणो आहे। तव्हांखे जेकॾहिं हुसैनी फ़कीर, हुसैनी तालिब, हुसैनी हाफ़िज़, हुसैनी आलिम, हुसैनी पतंग परवानो, हुसैनी मुजाहिद थियणो आहे त पोइ शेर शेर हुसैनी वारो अल्फाज दिल में याद रखो। जेके शेर हुसैनी हिन असांजा रहबर काबा व क़िबला आलिम बाअमल साईं सैयद नसरुल्लाह शाह बादशाह दामत बरकत आलिया जो अल्फाज दिल में सांडे रखो त हिक हथ में झंडो ऐं ॿिए हथ में डंडो। चओ सुभान अल्लाह। पोइ तव्हांखे मुनाफिक कुझु न करे सघंदो, पोइ तव्हांखे गुस्ताख कुझु न करे सघंदो। पर इन में इम्तिहान ईंदा, लोॾा ईंदा, तकलीफ़ूं थींदियूं, छो त दीन आसानी सां न मिलियो आहे। तव्हां असांखे ठहियल ठुकियल दीन मिलियो आहे। हसनैन करीमैन जो कुर्बानी ॾिसो, मदीने वारे सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कुर्बानी ॾिसो, असांजे पीर कामिल वक्त जे गोस कंबर वारे शहंशाह जो कुर्बानी ॾिसो। तव्हां असांखे तयार थियल दीन मिलियो आहे। तंहिंजे करे तव्हांखे बि इहो सोचणु खपे त जेको गॾु खाई गिला करे उहो ॿिलो ई हूंदो आहे। जेको 4 ॾींहं गॾु गुज़ारे ऐं वते फितना कंदो, फसाद कंदो, उनखे जवाब नाहे ॾियणो, ख़ामोश रहणो आहे। इंशाअल्लाह ताला दीन जे कम में अॻिते वधणो आहे। पोइ तोसां अल्लाह बि गॾु आहे, अल्लाह जो रसूल बि गॾु आहे ऐं पीर कामिल बि गॾु आहे। तंहिंजे करे तव्हां सोचे वेहो त क़ुरान करीम खे पढ़णो आहे, पढ़ी करे उनजे मथां अमल करणो आहे ऐं कंहिं बि निमाज़ खे नाहे छॾणो, साफ़ सुथरो माहौल रखणो आहे। इंशाअल्लाह ताला ईअं कंदो। मुंहिंजो ईमान ऐं अक़ीदो आहे, अॼु जेकॾहिं मदरसे जा 3 तालिब मके ऐं मदीने जो दीदार करे आया आहिनि, सुभाणे उहो वक़्तु ईंदो जो 3 खां 11 तालिब मके मदीने ईंदा। चओ सुभाणे अल्लाह। हकीकत आहे ईअं अॼु ताईं कंहिं मदरसे में न आहे थियो जो उस्ताद कंहिं अणॼाण शागिर्द खे उमिरो कराइनि, न माइट हुजे, न मिट हुजे, न रतम हुजे, पर हिन मदरसे जी कामयाबी आहे। इहो पीर कामिल जो फैज़ आहे त हिन मदरसे जे उस्तादनि उन्हनि तालिबनि खे उमिरो करायो जन कॾहिं सोचो बि न हो। ऐं इंशाअल्लाह ताला जल्दी
चंद एकड़ा जा ताल मस्जिद में वचन था पिया अल्लाह जो हबीब कदो इंशाअल्लाह ताला हिन साल हुए पंहिंजे महबूब मदीने वाले सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जो ऐं हज बैतुल्लाह जो दीदार कंदा। ईमान है असां जो अकीदो है अगियां पीर कामिल होंदो पोयां उन दे तालिब हुंदा इंशाअल्लाह ताला। तेने करे मोहब्बत सां पढ़णो आई पढ़ी करे उन जे मथा अमल करणो आ। भली दुनिया छा चवे छा भी चवे चवण वारन खे मन उनाए करणो। आज जी का महफिल मदरसे के अल्हम्दुलिल्लाह 5 साल खैर से पूरा थिया। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला जैसी जिंदगी आ जैसी जान आ जैसी सिसी में सावा यो हर पल चवंदा कयो ए मुझा करीम रब असा के इए न मार पेरा मदीनो ॾेखार ऐसा दीन जो कम कंदा रहो। अल्लाह तबारक व तआला अवा के कामयाबी दीदो अल्लाह तबारक व तआला अवा के हमेशा सलामत रखंदो। पी ऐं मां जो अदब कयो। मां बार बार चवंदो आहियां जॾहिं पीउ नज़र अचे कदमनि ते हथ रखी चुमी ॾियो। पंहिंजी अमड़ जीजन जे कदमनि ते हथ रखो। उस्तादनि जो अदब कयो। क़ुरान के दिलचस्पी सां पकड़ियो। निमाज़ जा पाबंद रहो। कूड़ के खत्म कयो गिला के खत्म कयो। हमेशा चपन में मुल्क रखो। हसद साड़ के खत्म कयो। इंशाअल्लाह ताला बेड़ा ही पार इहो ही असांजे पीर कामिल जो सबक आ। इहो ही असांखे मदीने वाले सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सबक आ ऐं इन में पक्को मोमिन सॼो वेंदो आ। ठीक आ। अल्लाह करीम तव्हांखे सलामत रखे।